गरी खुदाबख्श वेझो कुरेजा ॻोठ में बॉयज़ प्राइमरी स्कूल जे 3 कमरनि जो कमु 1.5 साल खां रोड़ड़े जो शिकार आहे। उस्तादनि जो चवणु आहे त 55 लख रुपयनि जी लाॻत सां मंज़ूर थियल 3 क्लासनि जो कमु मुकमल न थियण सबबि 400 खां वधीक शागिर्दनि जी तालीम मुतासिर थी रही आहे। नवज़ेरो मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर नूर मोहम्मद सुमरो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी नूर मोहम्मद सुमरो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी दायरा नवज़ेरो परसां ॻोठ कोरेजा जे स्कूल जो कमु 1.5 साल खां रोलड़े जो शिकार आहे। 55 लख रुपयनि जी लाॻत सां मंज़ूर कयल स्कूल जे मथां ठहंदड़ 3 कमरनि ते मुश्तमिल हुयो, जेको हिन वक़्त ताईं न थी सघियो आहे, जंहिं करे ॻोठ कोरेजा जे रहवासियुनि शागिर्दनि मुनवर कोरेजो, रशीद अली अकबर ऐं ॿियनि डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे शिद्दी नारेबाज़ी कई आहे। जॾहिं त मुज़ाहिरीन ॻाल्हाईंदे चयो त 400 खां वधीक असांजा ॿारड़ा स्कूल में तालीम वठी रहिया आहिनि ऐं तमामु स्कूलनि में ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। 5 कमरनि ते स्कूल मुश्तमिल आहे, जंहिं ते लाइ असां सिंध हुकूमत खे दरख़्वास्तूं कयूंसीं, जंहिं सिंध हुकूमत असांजे साॼे ई स्कूल जे मथां 3 क्लास रूम ठाहिण जी स्कीम मंज़ूर कई हुई। जॾहिं त ठेकेदार पारां राब्तो करण ते ॿुधायो त मूंखे 1.5 साल खां हिन स्कूल जो ठीके जो कमु मिलियो आहे। डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर 5 लख रुपया रिश्वत घुरी रहियो आहे। रिश्वत न ॾियण जे करे हू असांखे कमु करणु नथो ॾे। जॾहिं त डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर अख्तर हुसैन कोरेजो सां राब्तो कयोसीं, जंहिं ॿुधायो त ठेकेदार असां मथां बिला जवाज़ इल्ज़ाम लॻाए रहियो आहे त असां हुन खां रिश्वत तलब कई आहे। जॾहिं त स्कूल में 5 कमरा अॻु ई ठहियल आहिनि, जॾहिं जेकॾहिं उन्हनि जे मथां कमरा ठहंदा त असांजे घरनि ताईं उहा नज़र ईंदी, जंहिंजे करे असां हिन स्कीम खे कैंसिल करण जी कोशिशि करे रहिया आहियूं। जी महिरबानी जी नूर मोहम्मद सुमरो तफ़सील ॼाणंदा आहिनि।